पंहिंजे ख़ालिक़ अकबर में कि जे मुंहिंजा ख़ालिक़ अकबर तो हर नबी खे हिकु मददगार वसीयता कयो। मां बि तुंहिंजी दरबार मां घुरां थो, पर मां उहो घुरां थो जेको सुल्तानुल नसीरा हुजे। सुभान अल्लाह। नारे हैदरी। जॾहिं इहो कयो त मुंहिंजे रब पाक मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जी दुआ खे जल्द क़बूल फरमाए ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे पैगाम मोकिलियो और जनाब फ़ातिमा बिन्त असद खे हुकुम कयो त तव्हां बैतुल्लाह मुंहिंजे घर ॾियारो ऐं हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा खे चयो त तव्हां मुंहिंजे बैतुल्लाह खे त तव्हांजो वसी आहे। शाइर पंहिंजे कलम सां जेॾी महिल सरकार जी दुआ क़बूल थी, शाइर कलम सां हीअं फरमायो, ओ कर न गणती या नबी, कर न गणती या नबी, मुश्किलों विधियूं टरी। नारे हैदरी। कर न गणती या नबी, मुश्किलों विधियूं टरी। आयो वा मौला अली, आयो वा मौला अली, आयो वा मौला अली, आयो वा मौला अली। काबे जे दर ते लॻल हिकु वॾो तालो हुयो, फातिमा बिन्ते असद जीअं आई वेझड़ो, दर करे दीवार में, दर करे दीवार में आजियां काबे कई। आयो वा मौला अली, आयो वा मौला अली। कर न गणती या नबी, मुश्किलों विधियूं टरी। आयो वा मौला अली, आयो वा मौला अली। 360 पुत मोमिनो काबे में तरसल हुया, काबे में शेरे खुदा जीअं कदम पहुंचा रखिया। बुत हलिया ख़ाली करे, बुत हलिया ख़ाली करे, घर खुदा जो हीअं चई। आयो वा मौला अली, आयो वा मौला अली। नारे हैदरी। गणती या नबी, मुश्किलों विधियूं टरी। आयो वा मौला अली, आयो वा मौला अली। सरकार तव्हांखे ख़बर आहे त ख़ैबर जी जंग में मोहम्मद मुस्तफ़ा जो त इंशाअल्लाह 40 ॾींहंनि में असां इहा क़बूल फतह कंदासीं। 39 ॾींहं गुज़री विया ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयो त सुभाणे हे अलम उन मर्द खे जेको फातिह हूंदो, करार हूंदो, गैर फरार हूंदो, अल्लाह या अल्लाह जे रसूल सां मोहबत कंदा ऐं हू अल्लाह या रसूल सां मोहबत कंदो। ऐं जेॾी महिल सरकार जन फरमायो सभु अली अलैहिस्सलाम जन जी हुते आमद कोन हुई, सरकार जन नादे अली पढ़ी ऐं मुश्किल कुशा खे इहा ख़बर थियो त तयारु थिया। सरकार जन आया त हज़रत सलमान जन ॾिठो त हज़रत सलमान जी छा थो चवे, गम न कर या मुस्तफ़ा, हीअं चयो सलमान या, अॼु फतेह ख़ैबर करण थो अचे मुश्किल कुशा। छा थियो मैदान मां, छा थियो मैदान मां, जे वया भॼणा भॼी। आयो वा मौला अली, आयो वा मौला अली। ही मिसरो सिफ़ीन जी जंग जो आहे, जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जन खे फ़रीक़ैन चयो त साईं तव्हां बि जंग न कयो, मां बि जंग न कयां, बाक़ी इहे लश्कर भले विड़े। पोइ हज़रत मौला अब्बास जी 12 साल उमिरि आहे, सरकार जन निकाब कढाए घोड़े ते विहारे मोकिलियो। हाणे मोकिलियो त हो अॻिला छा पिया सम्झनि, हाणे उहो फ़क़ीर जेको चिटियो आहे अंदरि, जीअं हली सिफ़ीन में ज़ुल्फ़कारे बावफ़ा, सानिए शेरे खुदा सिर धड़न खां धार क्या। दुश्मननि दाहूं कयूं, दुश्मननि दाहूं कयूं, जंग गाज़ीअ जी ॾिसी। मौला अली, आयो वा मौला अली। कर न गणती या नबी, मुश्किलों विधियूं टरी।
आयो वाह मौला अली, आयो वाह मौला अली। शाइर पंहिंजे आख़िरी मिसरे में वो ॿुधाए थो त जॾहिं मां इहो लिखां पियो त कलम जो छा हाल हो ऐं अखरनि जो छा हाल हो। अॼु कलम ताज़ीम जा हन सवें सजदा कया, लफ़्ज़ काग़ज़ जे मथां गुल बणिजी हन टिड़िया। छो न मर के पई भला हीअ, छो न मर के पई भला हीअ शाइरी जवाद जी। आयो वाह मौला अली, आयो वाह मौला अली। कर न गणती या नबी मुश्किलूं विधियूं टरी। आयो वाह मौला अली, आयो वाह मौला अली। नारे हैदरी नबी अली मौला